हाणे असां कुछ एग्जाम्पल्स जे थ्रू फ्रेज क्लास सेंटेंस जो फ़र्क़ु मालूम कंदासीं जंहिंमें असांजो कॉन्सेप्ट इंशाल्लाह क्लियर थी वेंदो। सभ खां पहिरियां द बुक इज़ लाइक ऑन द टेबल। हाणे हिन में असांखे सब्जेक्ट वर्ब मिलनि था। द बुक इहो छा आहे सब्जेक्ट आहे, इज़ लाइंग इहो छा आहे वर्ब आहे। ठीकु आहे। हाणे असां रिसेंटली पढ़ी आया आहियूं त जिते सब्जेक्ट ऐं वर्ब जो कॉम्बिनेशन हूंदो उनखे असां छा चवंदासीं, क्लास चवंदासीं। शाबाश। हाणे हितां असां हिन सेंटेंस ते कटियूं था ऐं ॾिसूं था द बुक इज़ लाइंग। हाणे इहो छा थी वियो असांजो क्लास थी वियो, छो त एसि ताईं सब्जेक्ट वर्ब जो कॉम्बिनेशन आहे। ऑन द टेबल जेकॾहिं हिन टिनि लफ़्ज़नि खे असां अलॻि था कयूं त हिन मां असांखे को सेंस मिले थो। ऑन द टेबल, टेबल ते छा मोबाइल पई आहे, पर्स पई आहे, पेन पई आहे, किताब पियो आहे, छा पियो आहे, कीअं ख़बर पए। हिन में असांखे अधूरी ॻाल्हि थियल आहे, कॉन्सेप्ट असांजो क्लियर नथो थिए, पूरो मतिलबु नथो निकिरे। ऐं जॾहिं पूरो मतिलबु न निकिरे, पूरी माना न निकिरे, पूरी ॻाल्हि न थियल हुजे त हुनखे असां छा चवंदासीं, वेरी गुड, फ्रेज़ चवंदासीं। त ही ऑन द टेबल आहे फ्रेज़। हिन में न असांखे सब्जेक्ट थो मिले न वर्ब थो मिले ऐं न ई असांजो कॉन्सेप्ट क्लियर थो थिए, त ही फ्रेज़ थी वियो। हाणे क्लास ऐं फ्रेज़ त चलो सम्झ में अची वियो। जंहिंमें सब्जेक्ट वर्ब जो कॉम्बिनेशन न हुजे उहो फ्रेज़ आहे, जंहिंमें सब्जेक्ट वर्ब जो कॉम्बिनेशन हुजे उहो क्लास आहे। इहा असांजी ॻाल्हि क्लियर थी वई। त हाणे सेंटेंस छा खे चऊं असां, सेंटेंस वरी असां हिन सभिनीनि खे मिलाए करे चवंदासीं। ॾिसो द बुक इज़ लाइंग ऑन द टेबल। हाणे टेबल ते हिकिड़ो बुक पियो आहे, त इहा कॉन्सेप्ट क्लियर आहे। बाबा टेबल ते हिकु किताबु पियो आहे, इहो असांजो पूरो कॉन्सेप्ट थी वियो। हिकु किताब जी ॻाल्हि थी हले जेको कंहिं टेबल ते पियो आहे। हिन में असांजो कॉन्सेप्ट मतिलबु हर शइ असांखे क्लियर नज़र अचे थी, सम्झ में अचे थी। ठीकु आहे। हाणे जॾहिं असांखे का ॻाल्हि क्लियर सम्झ में अचे, पूरी सम्झ में अचे, त हुनखे असां छा चवंदासीं, सेंटेंस। ऐं सेंटेंस असां हिन सभिनी लफ़्ज़नि खे मिलाए करे चवंदासीं। जॾहिं ही सभु लफ़्ज़ मिलाईंदासीं, क्लास फ्रेज़ खे मिलाए करे, लफ़्ज़नि खे मिलाए करे पूरी माना कढंदासीं त उहो थी वियो सेंटेंस। नेक्स्ट एग्जाम्पल ते हलो। आई लाइक द केक विथ चेरीज़। आई सब्जेक्ट आहे, लाइक वर्ब आहे। हाणे जेकॾहिं सेंटेंस जो ही टुकड़ो ॾिसंदासीं त हिनखे असां चवंदासीं क्लास, छो जो हिते सब्जेक्ट ऐं वर्ब जो कॉम्बिनेशन आहे। इहो कटियोसीं। द केक विथ चेरीज़। हाणे हिकिड़ो केक आहे जंहिंमें चेरीज़ आहिनि। हाणे हिन मां असांखे कॉन्सेप्ट नथो मिले, उहो केक कोई पसंदि थो करे, उहो केक कोई खपाए थो, उहो केक कोई कटे थो, या उहो केक कोई खाए थो। असांखे कॉन्सेप्ट पूरो नथो मिले, माना पूरी नथी निकिरे द केक विथ चेरीज़ हिन चइनि लफ़्ज़नि मां। त जॾहिं असांजो कॉन्सेप्ट क्लियर न हूंदो, असांखे पूरी माना न मिलंदी, त असां छा चवंदासीं, हुनखे फ्रेज़ चवंदासीं। ही छा थी वियो असांजो फ्रेज़। न हिते असांखे सब्जेक्ट थो मिले, न वर्ब थो मिले, न ई असांखे पूरो सेंस थो मिले। पर हिन मां असांखे सब्जेक्ट वर्ब मिलनि था, इन जे करे असां हिनखे क्लास चयोसीं। पर जेकॾहिं हाणे हिन असां 6 लफ़्ज़नि खे मिलायूं, आई लाइक द केक विथ चेरीज़, हिननि सभिनीनि लफ़्ज़नि खे मिलाए करे असां छा चवंदासीं, वेरी गुड, सेंटेंस चवंदासीं। ठीकु आहे। जेकॾहिं हिन सॼी लाइन खे मिलायूं था त सेंटेंस आहे। जेकॾहिं द केक विथ चेरीज़ इन अधूरी ॻाल्हि खे था ॾिसूं त फ्रेज़ आहे, ऐं आई लाइक खे था ॾिसूं त इहो क्लास आहे। क्लास में हमेशह सब्जेक्ट वर्ब जो कॉम्बिनेशन हूंदो आहे, फ्रेज़ में सब्जेक्ट वर्ब जो कॉम्बिनेशन न हूंदो, सेंटेंस में सब्जेक्ट वर्ब जो कॉम्बिनेशन हूंदो आहे, ऐं उन मां असांखे पूरी ॻाल्हि जी ख़बर पवंदी आहे। हाणे कोई इंसानु आहे, मां आहियां, मूंखे अहिड़ो केक पसंदि आहे जंहिंमें चेरीज़ आहिनि। ठीकु आहे, चेरीज़ वारो केक मूंखे पसंदि आहे। हिन में कॉन्सेप्ट तव्हांजो क्लियर थी वियो त सर खे हीअ शइ पसंदि आहे। पर जेकॾहिं मां ख़ाली चवां केक, त तव्हां कंफ्यूज़ थी वेंदव त केक छा, केक किरी पियो, केक खाए थो कोई, केक पचाए थो, छा थो थिए केक। त इन मां असांखे पूरी ॻाल्हि ख़बर नथी पए। हाणे जेकॾहिं तव्हांजो कॉन्सेप्ट थोरो क्लियर थी वियो आहे त मूंखे ही सेंटेंस तव्हां कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदव त जिते ही हेल्प्ड आहे, इन ॿिनि लफ़्ज़नि खे असां छा चवंदासीं। आई कुड नॉट पास, हिन चइनि लफ़्ज़नि खे असां छा चवंदासीं। ऐं उन खां पोइ द एग्ज़ाम विथ गुड मार्क्स, इन असां चइनि 5 लफ़्ज़नि खे छा चवंदासीं। इन मां फ्रेज़ कहिड़ो आहे, क्लास कहिड़ो आहे, ऐं सेंटेंस हिन मां कहिड़ो थींदो। जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई आहे त मूंखे कमेंट में ही ज़रूरु ॿुधायो। जेकॾहिं न आई आहे सम्झ में त मूंखे कमेंट में ॿुधायो। मां इंशाल्लाह अञा क्लास खे डिटेल सां पढ़ाईंदुसि। जेकॾहिं क्लास तव्हांजो क्लियर आहे त तव्हां सेंटेंस कमेंट में लिखो, त इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो सेंटेंस ते ईंदो, ऐं सेंटेंस खां पोइ असां अॻिते हलंदा वेंदासीं। थैंक यू सो मच।